चार सूबेदार आहे, हिकिड़ो इंस्पेक्टर हो, ॿ सब इंस्पेक्टर, हिकिड़ो ASI ऐं हिकिड़ो जमादार ऐं ॿिया पुलिस एहलकार आहे। हिकिड़ो निकाब पोश हो सिविल ड्रेस में। बाबा छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे, छा न आहे, त तमामु विढ़िया घणो असां सां बाबर खे विढ़ियऊं ऐं हुनखे तमामु मारे ऐं ज़ोरी खणी विया। पोइ गाॾी जी चाबी बि कढी खणी विया। मूंखे घरवारी ॿुधायो त गाॾी चाबी पुलिस वारो कढी खणी वियो। गाॾी लॉक थी वई, परेशान थी वियासीं। पोइ मूं हिकिड़ो वकील आहे, उनखे टेलीफोन कई, उहो आयो, उन स्पॉट ते ॿुधायोमांसि हीअ पोजीशन आहे। मालूम करण ते थियो थी हटड़ी थाणे जी हद आहे। पोइ हटड़ी थाणे ते असीं वियासीं। हटड़ी थाणे ते SHO असां सां कोन मिलियो। बाक़ी जंहिं ड्यूटी ऑफिसर आहे हुन असांखे चयो त तव्हां CI थाणे ते वञो, असां वटि अची मोबाइल हैदराबाद ज़िले में कान्हे का। बाबा मोबाइल में अचूं खोड़ हुजनि न, ज़िले में किननि खे ॿाहिरियूं हुजनि, एक्साइज़ वारनि जूं वग़ैरह। CI थाणे ते वियासीं त को बि असां सां अमलदार, हिकिड़ो गनमैन मिलियो, कंहिं अमलदार सां मिलणु कोन ॾिनई। ठहियो आउं वरी मोटी आयुसि, गाॾी जी चाबी ठाराई, कारीगर घुरायो, मिस्त्री, उन खां ठाराए। ॿारनि जी तबियत ठीकु न थी पई, मूंसां गज़ाल गॾु हुई, नंढी छोकिरी गॾु हुई, उन्हनि खे खणी आउं बदीन पुॼायो। ॿिए ॾींहुं जुमे ते वरी आउं वियुसि। वकील ऐं असीं वरी वियासीं हटड़ी थाणे ते। SHO कोन मिलियो ऐं बाक़ी ॿिया मिलिया। साईं असां कीअं कटियूं, हीअं कटियूं, असीं कोन कटींदासीं। आख़िरकार डिघे बहस खां पोइ हुन जवाब असीं कोन कटींदासीं। अलाए केरु खणी विया आहिनि, छा खणी विया आहिनि। इहो त वकील उन्हनि खे चयो, चई बाबा तव्हांजी हद में थी आहे, माण्हू अॻुवा थियो आहे ऐं अव्हां छो नथा कटियो। चवंदा असीं कोन कटींदासीं, तव्हांखे जेको करिणो हुजे वञी कयो। ठहियोसीं। पोइ मोटी आयासीं। पोइ आउं छंछरु ते प्रेस कॉन्फ्रेंस कई, मूं ऐं मुंहिंजी ज़ाल। बाक़ी तमामु घणी कोशिशि कई आहे, पुछा गछा आयो, का ख़बर कान थी पई। पुलिस चए थी असां कोन कयो आहे। सभिनी थाणनि ते ऐं तमामु हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि सदर पाकिस्तान खे, वज़ीर आज़म खे, वज़ीर आला सिंध खे, गवर्नर सिंध खे, ऐं ख़ासि जेको असांजो सहारो, जेको हींअर सूरत हाल जेका आहे उहा आहे, असांजो सहारो अदालत आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे असांजो मूं अदालत में बि इहा गुज़ारिश कई चीफ जस्टिस वटि। मूं चयोसीं जेकॾहिं को बि ॾोह आहे त अदालत वटि पेश कनि, लॻाइनि, पोइ उन खां पोइ जेको आहे सो ॾिसबो। हाणे हीअ चवंदा असां वटि आहे ई कोन को। इहो किथां जो इंसाफ़ आहे? असांजा जेके मुहाफ़िज़ आहिनि, जेको राति ॾींहुं TV ते ॿियनि ते चैनलनि ते चवंदा हुआ पुलिस मुहाफ़िज़ आहे, मुहाफ़िज़ आहे, उहा मुहाफ़िज़नि जी हालत आहे। बाबर हुसैन खे बि असांजे साम्हूं उनखे बि लठियूं आयूं। उन पुछो त छा आहे, छा मसइलो, छाजे खां त खणो? की को मसइलो कोन्हे। ॿ दफ़ा मूं गाॾी जो जेको दरवाज़ो खोलियो त पुलिस वारो जेको बीठो मुंहिंजे दर ते बीठो, दर खोलण ॾिनई ऐं पिस्टल साम्हूं खणियो बीठो हो। त लहण जी ज़रूरत का बि कान्हे, काई को मसइलो कोन्हे। पोइ ईअं ई असांखां ज़बरदस्ती खणी विया। त की अॼु ॿारहों ॾींहुं का बि ख़बर कोन्हे, असांखे ख़बर नथी पए। असांजी दुश्मनी बि कंहिंसां कोन्हे, ख़बर कोन्हे किथे आहे, किथे न आहे, कहिड़े हाल में आहे, छाजे खां खयो अथनि, उहा असांखे का बि ख़बर कोन्हे। असांखां पुलिस खयो आहे। असीं त केॾीमहिल खाऊं पिया, केॾीमहिल रोऊं पिया न। असांजो औलाद जेको असांजे अखियुनि जे अॻियां खॼी वियो आहे, बेगुनाह। मुंहिंजो बचिड़ो बुखो हो, दाऊं पे कंहिंजी CNG भरायां त पोइ होटल ते हली मानी खाऊं। पोइ असांजे घर में त केॾीमहिल पचे थी, केॾीमहिल नथी पचे, केरु खाए थो, केरु नथो खाए। असां त रोंदे वक़्तु था गुज़ारियूं, अलाह खे सतायूं पिया। जंहिं वटि आहे त असांजो ख़ुदा राह असांजो बचिड़ो ज़ाहिर कर, बेगुनाह। इंसानी हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ आलमी तंज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल जी हिकु रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में मज़हबी ऐं सियासी कारकुननि जे लापता बणजण जो सिलसिलो अॻूणे आमिर रिटायर्ड जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में शुरू थियो। एमनेस्टी मूजिबि 2001 खां इहो सिलसिलो मुशर्रफ जे दौर में तॾहिं शुरू थियो जॾहिं अमेरिकी जंग या वार ऑन टेरर जी इब्तिदा ऐं अफ़गानिस्तान ते अमेरिकी जहाज़नि जी चढ़ाई थी। पर मामलो जॾहिं घणो वधी वियो त हुकूमत खे बि अदालती पुछाणे जो अहसास थियो। हुकूमत पाकिस्तान सेप्टेंबर 2011 में सुप्रीम कोर्ट जी टिरकुनी बेंच खे ॿुधायो त हुकूमत लापता माण्हुनि जे मसइलनि जे हल बाबति सुप्रीम कोर्ट जे जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जी सरबराहीअ में हिकु कमीशन जोड़ी आहे। उन जो नालो जुडिशियल कमीशन फॉर रिकवरी ऑफ मिसिंग पर्सन्स रखियो वियो। हुकूमत 22 लापता माण्हुनि जा केस बि उन कमीशन खे मुंतक़िल कया आहिनि।
लापता माण्हुनि बाबति सिर्फ़ सुप्रीम कोर्ट ई न पर हाणे असेंबली ऐवाननि में बि आवाज़ उथी रहियो आहे। 25 डिसंबर 2011 ते पंजाब असेंबली में सूबाई हुक्मरान जमात मुस्लिम लीग नवाज़ जे MPA ज़ियाउल्लाह शाह रेज़ोल्यूशन जमा कराईंदे वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त समूरनि लापता पाकिस्तानी शहरनि जा तफ़सील ॿुधाया वञनि। इहो रेज़ोल्यूशन पंजाब असेंबली में त जमा थी चुको आहे पर शाबाश आहे सिंध असेंबली ऐं बलूचिस्तान असेंबली मेंबरनि खे जिन संदन सूबनि में लाॻीतो लापता थींदड़ माण्हुनि बाबति अञा ताईं को चप नाहे चोरियो। बलूचिस्तान में इहो औरतूं उन्हनि लापता माण्हुनि जूं वारिस आहिनि जेकी मुसलसल बुख हड़तालूं करे अवामी जमहूरी हुकूमत जो ध्यानु हिकु अवामी मसइले तरफ़ छिकाए रहियूं आहिनि। बरतानवी अख़बार दी इंडिपेंडेंट जे बेबाक सहाफ़ी रॉबर्ट फिस्क जी हिकु रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में 2010 ताईं 8000 शहरी लापता बणाया विया आहिनि। एमनेस्टी इंटरनेशनल मूजिबि बलूचिस्तान जे इलाइक़े मंद में बलूचिस्तान फ्रंटियर कांस्टेबलरी हिकु 9 सालनि जे छोकिरे असद उस्मान खे हिरासत में वरितो। सिक्योरिटी एजेंसी अदालत ॾाढो इहो मौक़िफ़ रखियो त 9 सालनि जे असद उस्मान खे खेनि घुर्बल वॾो भाउ जॾहिं पेश पवंदो तॾहिं हू आज़ादु कंदा। उन केस जी समाअत खां पोइ 27 अप्रैल 2007 ते सुप्रीम कोर्ट 9 सालनि जे असद उस्मान जे आज़ादी जो हुकुम ॾिनो। इंसानी हक़नि जी आलमी तौरु ॾेही तंज़ीमुनि जो चवणु आहे त अॻूणे आमिर रिटायर्ड जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में शहरनि खे लापता बणाइण वारो सिलसिलो मुख़्तलिफ़ शकिलनि में अञा बि जीअं जो तीअं जारी आहे जेको कंहिं बि पाकिस्तानी शहरीअ जे बुनियादी इंसानी हक़नि खे लताड़ण बराबरि आहे। बुनियादी हक़ इहा आहिनि त कंहिंखे बि आर्बिट्रेरी तौर ते अरेस्ट न कयो वेंदो, कंहिंखे बि मनमाने तौर ते अरेस्ट करे हुननि खे गुम न कयो वेंदो ऐं हुननि खे जेको आहे इहो ॿुधायो वेंदो त कहिड़े हिसाब में हुननि खे अरेस्ट कयो पियो वञे। हुननि खे जेको आहे प्रोड्यूस कयो वेंदो मजिस्ट्रेट वटि विदिन 24 आवर्स। इहे कानून ऐं आइन ॿिन्ही में इहे हक़ ॾिनल आहिनि। हुननि खे 24 आवर्स में हुननि खे मजिस्ट्रेट वटि प्रोड्यूस करिणो आहे। को बि गिरफ़्तारी अगरि अमल में अचे थी त पई इहा आहे ऐं कंहिंखे बि जेको आहे अरेस्ट करे हुननि खे टॉर्चर सज़ाऊं इहे न ॾिनियूं। आर्टिकल 4 आहे, आर्टिकल 9 आहे, 10 आहे, इहे सभु आर्टिकल्स जेका आहिनि 14 आहे, इहे सभु जेका आहिनि रिलेट कनि था, अप्लाई कनि था इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे। एवरी एजेंसी जेका हिन मुल्क में आहे हुननि सभिनीनि ते इहे मुरविज आहे ऐं उन्हनि ते लागू थिए थी। आईने कानून मूजिबि छा अरेस्ट कंहिंखे बि करण जो अख़्तियार जेको आहे उहो सिर्फ़ु पुलिस खे आहे या ॿियनि इदारनि खे आहे? पुलिस खे आहे। हाणे इन्हनि जेको आहे इहे जेका रेंजर्स खे बि ॾिनो आहे इहे इख़्तियार इन स्पेशल पावर्स हुननि खे ॾिना आहिनि अरेस्ट करण। हुननि खे तो इख़्तियार न आहे को ईअं डायरेक्ट अरेस्ट करण जो। अरेस्ट करण जो इख़्तियार पुलिस खे ऐं हाणे रेंजर्स खे थोरा ॾिना विया आहिनि। जेको सिंध ऐं बलूचिस्तान में मिसिंग पर्सन्स जो मामलो आहे अदालतनि में बि केस हलनि था पिया त उन्हनि खे कहिड़ी नज़र सां तव्हां ॾिसो था त इहे रोज़ बरोज़ वाक़िया वधंदा छो था वञनि? ॾिसो ॻाल्हि इहा आहे जिथे लॉलेसनेस हुजे, जिथे मुल्क में कानून न हुजे, जिथे जुडिशरी जी इज़त न कनि, जिथे जेका आहे डेमोक्रेसी जेका न हुजनि हुननि ते विधाड़ो हुजे, जिथे जेको आहे माण्हुनि जा फंडामेंटल राइट्स महफ़ूज़ न हुजनि ऐं जिथे माण्हुनि खे हक़ ॾियण सां इनकारी हुजनि माण्हू ऐं इक्वल राइट्स न हुजनि, इंसानी हक़ महफ़ूज़ न हुजनि। सभिनीनि खां वॾो हक़ आहे ज़िंदगीअ जो हक़, उहो ई महफ़ूज़ न हुजे। ॿियो हक़ आहे आज़ादी जो हक़। कंहिंखे बि मनमाने तौर ते हुनजी आज़ादी सां महरूम न कयो वेंदो। त जॾहिं हुनखे आज़ादी जो हक़ न हूंदो, हुनखे डिग्निटी सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ न हूंदो पंहिंजी इज़त ऐं हुरमत सां, त पोइ अहिड़े मामले में जिथे वायलेशन्स आहिनि उहो स्टेट जी तरफ़ां हूंदियूं आहिनि ऐं असां वटि स्टेट जी तरफ़ां वायलेशन्स तमामु घणियूं आहिनि ऐं स्टेट विदिन स्टेट बि असां वटि आहे जेका असां एजेंसीज़ चऊं था, उहो स्टेट विदिन स्टेट आहे। सभिनीनि खां पहिरीं जेका मिसिंग पर्सन्स जा केसिस मूं स्टार्ट कया आहे हिन मुल्क में, ख़ासि तौर पे प्रोविंस ऑफ सिंध में। हुन खां पोइ आई हैव रिक्वेस्टेड चीफ जस्टिस पाकिस्तान बार काउंसिल जे ज़रिए मूं हुननि खे रिक्वेस्ट कई और पोइ चीफ जस्टिस पाकिस्तान खे कि तव्हां हिन में इंडल्ज थियो ऐं तव्हां जेको आहे माण्हुनि जा जेका आहे राइट्स प्रोटेक्ट कयो, जेका हुननि ज़िंदगीअ जा आज़ादियुनि जा राइट आहिनि। जेका मिसिंग पर्सन्स आहिनि, जेका गुम थी था वञनि,
सभिनीनि खां वॾे में वॾी तकलीफ़ जी ॻाल्हि मिसिंग पर्सन्स में इहा आहे त माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त हुननि जे ॿारनि खे हुननि जे भाउरनि खे पीउ खे किथे रखियो वियो आहे ऐं उहे किथे आहिनि, किथे गुम करे छॾियो आहे। उहे ज़िंदा बि आहिनि, जीअर आहिनि, न आहिनि, कंहिं वटि आहिनि त कंहिं वटि आहिनि, ऐं जीअरा बि आहिनि या न आहिनि। असुल ॻाल्हि इहा आहे। तक़रीबन मां ॾिसां पई जेका बि माऊं भेनरूं कोर्टनि में अपियर थींदियूं आहिनि उन्हनि खे इहे थींदो आहे त उहे रोईंदियूं ईंदियूं आहिनि त असां केॾां वञूं। इहे बि चवंदे ॿुधो आहे की असां मरी वेंदासीं त पोइ इंसाफ़ कंदा। ऐं मूंखे ईअं लॻे थो जीअं कोर्टूं बि लाचार वेठियूं हुजनि, समटाइम ईअं लॻे थो।